अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। लास्ट वीडियो में असां तव्हांखे कंप्लीट ॿुधायोसीं चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप आहे छा, उन जूं डेडलाइंस कहिड़ियूं आहिनि, अप्लाई कीअं करिणो आहे, एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे, कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड आहिनि जर्नल। त अॼु जी हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप में असां चाइनीज़ काउंसिल जे पोर्टल ते कीअं अप्लाई कंदासीं। हिन में ॿ पोर्टलनि ते अप्लाई करिणो आहे, हिकिड़ो HEC जे गवर्नमेंट जे पोर्टल ते ऐं ॿियो तव्हांखे चाइनीज़ गवर्नमेंट जे पोर्टल ते। त उन जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो, जीअं तव्हां हेक जे वेबसाइट ते वेंदो ऐं उते तव्हांखे पूरी ही कंप्लीट डिटेल ॾिनल आहे। उन खां पोइ ही कैंपस china.org या www.csc.edu/CLAIHUA इन मां कंहिं बि हिकिड़ी लिंक ते क्लिक कंदव त तव्हां वेबसाइट ते हलाईंदो। जीअं असां हिन लिंक ते क्लिक कयोसीं त असां पहुची वियासीं हिते ही ॾिसो, ही लिंक आहे, वेबसाइट आहे चाइनीज़ गवर्नमेंट जी। उते ही तव्हांखे कंप्लीट डिटेल आहे चाइना जे अबाउट, ऐं हिते ही तव्हां फर्स्ट में ॾिसी रहिया आहियो स्कॉलरशिप एप्लीकेशन फॉर स्टूडेंट्स। हिते तव्हां क्लिक कंदो। जीअं ई हिते असां क्लिक कंदासीं त ही ॾिसो असां वटि पोर्टल अची वियो। ही चाइनीज़ में आहे त इन में जेको आहे फ़िक्र करण जी ज़रूरत न आहे, मतिलबु तव्हां चाइनीज़ ॾिसी कंफ्यूज़ थी वञो। हिते ही सिंपल इंग्लिश जिते लिखियलु आहे हिते तव्हां क्लिक कंदो। जीअं ई असां क्लिक कंदासीं त ही असांखे साइन इन थो चए। अगरि तव्हां फर्स्ट टाइम हिन पोर्टल ते आया आहियो, तव्हां अॻु में कॾहिं बि CSC जे पोर्टल ते अकाउंट क्रिएट न कयो आहे, त सभिनी खां पहिरियों तव्हांखे ही रेड बटन नज़र अची रहियो आहे, क्रिएट एन अकाउंट। हिते तव्हां क्लिक कंदा। जीअं हिते तव्हां क्लिक कंदा, हितां तव्हांखे पंहिंजो यूज़र नेम पुछे थो, ईमेल पुछे थो, पासवर्ड तव्हां हिते न्यू क्रिएट कंदा, कंफर्म पासवर्ड कंदा, ऐं ही जेको कोड आहे जीअं हींअर मूं वटि अचे थो 340 आहे, त तव्हां इनखे जीअं हिते राइट कंदा तव्हांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो, ऐं हिते अची तव्हां साइन इन ते पंहिंजो अकाउंट लॉगिन कंदा। ॾिसो हिते मां पंहिंजी इंफॉर्मेशन ॾेई छॾी आहे, पंहिंजी ईमेल ॾिनी आहे, पासवर्ड ॾिनो आहे, ऐं हीउ जेको कोड लिखियलु आहे इहो करे ऐं मां साइन इन कंदुमि। जीअं साइन इन ते क्लिक कंदासीं त हीउ ॾिसो अकाउंट अची वियो, ऐं इंस्ट्रक्शन फॉर द चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप इंफॉर्मेशन सिस्टम। त हाणे तव्हांखे पूरा इंस्ट्रक्शन्स ॾिनल आहिनि त कीअं तव्हांखे अप्लाई करिणो आहे। इनपुट पर्सनल डिटेल, सभिनी खां पहिरियों तव्हांखे एप्लीकेशन में पर्सनल डिटेल इनपुट करणी आहे। स्टेप टू सिलेक्ट द करेक्ट प्रोग्राम कैटेगरी। जेके बि कैंडिडेट हेक जे थ्रू अप्लाई कंदा त उहे कैटेगरी टाइप ए, कल्ह बि हिन जो मां ज़िक्र कयो हो, ऐं तव्हांखे हेक जी हुन ते क्लियरली मैंशनड आहे त तव्हांजी एजेंसी जो नंबर छा आहे। ॾिसो HEC जी वेबसाइट ते क्लियरली एजेंसी नंबर 5861 जेका पाकिस्तान जी एजेंसी आहे 5861 जे नाले सां आहे। तव्हां इहा वञी इनपुट कंदा पंहिंजे पोर्टल ते। उन खां पोइ इनपुट द करेक्ट एजेंसी नंबर। तव्हां जीअं करेक्ट एजेंसी नंबर इनपुट कंदा, इनपुट द एप्लीकेशन इंफॉर्मेशन, जेका बि एप्लीकेशन इंफॉर्मेशन रिक्वायर्ड आहे उहा तव्हां फिल कंदा। वंस सबमिटेड, जॾहिं तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो, तव्हां उन में अमेंडमेंट न करे सघंदो। तव्हां जेसि ताईं तव्हांजो फॉर्म सेव में हूंदो त तव्हांजी अमेंडमेंट थी सघे थी, पर जेकॾहिं तव्हां सबमिट करे छॾियो पंहिंजो फॉर्म त तव्हांजो फर्दर अमेंड न थी सघंदो। हाणे असां वरी टॉप ते अची वियासीं। हिते ॾिसो तव्हांखे अचे थो होम, एप्लीकेशन ऑनलाइन, मैसेज सेंटर, हेल्प। त ही 4 आहिनि। त असां हिते एप्लीकेशन ऑनलाइन ते वेंदासीं। जीअं एप्लीकेशन ऑनलाइन ते वेंदासीं त ही ॾिसो इनपुट डिटेल्स, एडिट पर्सनल डिटेल्स। त मूं कुझु पंहिंजो फॉर्म फिल करे छॾियो आहे, इन करे मुंहिंजा ही इनपुट एप्लीकेशन इंफॉर्मेशन हेठां ओपन आहे। सभिनी खां पहिरियों जीअं तव्हां ईंदो तव्हांखे सिर्फ़ु ही ब्लू नज़र ईंदो, ऐं ॿिया सभु ही तव्हांजा ब्लैक हूंदा। तव्हां इन्हनि में वञण जी इजाज़त न हूंदी जेसि ताईं तव्हां पर्सनल डिटेल्स खे एडिट न कंदा। असां हे पर्सनल डिटेल्स ते वेंदासीं, ऐं वेरी ईज़ी आहे। जीअं ई असां ॿिया पंहिंजा उहो फॉर्म फिल कंदा आहियूं त ईअं ई हितां तव्हां ही पंहिंजो नेम, सरनेम, हिते चाइनीज़ नेम, इन जो आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजो नेम खे वञी गूगल ट्रांसलेटर जे थ्रू तव्हां ट्रांसलेट करे ऐं पंहिंजो हिते चाइनीज़ नेम लिखी सघो था। पंहिंजे नेम खे इंग्लिश टू चाइनीज़ करे ऐं तव्हां पंहिंजो नालो हिते, बाक़ी ॿिया सभु तव्हांखे इंग्लिश में फिल करिणा आहिनि। तव्हांजा इंफॉर्मेशन डिटेल्स, कॉन्टेक्ट डिटेल्स, ठीकु आहे, एमरजेंसी कॉन्टेक्ट नंबर तव्हांखे ॾियणो आहे। त ही सिंपल हिकिड़ो पर्सनल डिटेल्स आहिनि। जीअं ई तव्हां को आम फॉर्म फिल कंदा आहियो त उन ते पोइ तव्हां अची हिते इनपुट मां एप्लीकेशन इंफॉर्मेशन, हिते तव्हां पंहिंजो फर्दर जेको आहे डिटेल्स ॾींदा।
लैंग्वेज वग़ैरह जो एजुकेशन वग़ैरह जो सिंपल जीअं फॉर्म हूंदा आहिनि ऐं हिते जॾहिं वेरीफाई एंड सेव करे नेक्स्ट ते हलंदासीं हीअ ॾिसो हीअ अची वई असां वटि डॉक्यूमेंट्स लिस्ट त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट रिक्वायर्ड आहिनि सभिनी खां पहिरियां ID फ़ोटो इहो तव्हां वटि पंहिंजो हूंदो सर्टिफिकेट ऑफ हायर एजुकेशन अगरि तव्हां बैचलर लाइ अप्लाई करे रहिया आहियो तव्हांजो इंटरमीडिएट जो हायर एजुकेशन थींदी अगरि तव्हां मास्टर्स जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो तव्हांजी बैचलर जी हायर एजुकेशन थींदी ऐं अगरि तव्हां PhD जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो त तव्हांजी मास्टर्स MPhil MS जेका आहे उहा हायर एजुकेशन थींदी नोटराइज़्ड कापी इहा तव्हां कंहिं बि पंहिंजी वेझी कोर्ट में वेंदव त तव्हांखे उते नोटराइज़्ड पब्लिक जो तव्हांखे स्टैम्प हणी ॾींदा आहिनि त उहा तव्हांखे हिते अपलोड करणी आहे उन खां पोइ उनजी ट्रांसक्रिप्ट जेका तव्हांजी आहे स्टडी प्लान जेको मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए छॾियो आहे त 200 वर्ड्स जो इंटरमीडिएट जेके बैचलर जे लाइ अप्लाई करे सघनि था 500 वर्ड जो जेके बैचलर मास्टर्स जे लाइ अप्लाई करे सघनि था ऐं 800 वर्ड्स जो मास्टर कैंडिडेट्स जो जेके PhD जे लाइ अप्लाई कनि रेफरेंस लेटर इनखे रेफरेंस लेटर बि चइबो आहे त हिनखे रेफरेंस या रिकमेंडेशन लेटर बि चई सघूं था त इन में तव्हां वटि 2 ऑप्शन आहिनि त या तव्हां पाण अपलोड कंदव रेफरेंस अगरि तव्हां प्रिंट फॉर्म में उन्हनि खां वरितो आहे PDF में उन्हनि खां वरितो आहे जेको तव्हांखे जंहिंखे रिकमेंड करे थो त हिते तव्हां अपलोड फाइल ते क्लिक करे ऐं तव्हां यस कंदा ऐं यस खां पोइ तव्हांखे कुझु जेको ॿुधाए थो तव्हांखे फाइल कीअं अपलोड करणी आहे PDF डॉक्यूमेंट फॉर्म में हुजे उन खां अलावा जेको आहे जस्ट 1 फाइल अटैच करणी आहे 3 MB खां शायदि हुनजी लेस हुजे हुन जेको नेम हुजे उहो 60 कैरेक्टर खां लेस हुजे ईअं ई तव्हांखे इहे नोट करे ऐं पंहिंजी फाइल अपलोड करणी आहे अदरवाइज़ तव्हां हिन में एड प्रोवाइडर करे सघो था उनजी डिटेल तव्हां ॾींदव ऐं हू पाण ऑन बिहाफ ऑफ यू जेको आहे उनखां जॾहिं पुछियो वेंदो त तव्हांजी जेको आहे डिटेल ॾींदो उन में उनजो नेम सरनेम टाइटल प्रोवाइडर रिलेशनशिप नेशनलिटी उनजी कहिड़ी आहे उनजी ईमेल एड्रेस फ़ोन नंबर ठीकु आहे एम्प्लॉयर एड्रेस हू किथे कहिड़ी यूनिवर्सिटी जो प्रोफेसर या एसोसिएट प्रोफेसर आहे उन खां अलावा उनजो पंहिंजो एड्रेस ऐं ईमेल ऐं तव्हांजो ईमेल ऐं तव्हांजो फ़ोन नंबर त ईअं तव्हां 2 रेफरेंस लेटर वठंदा उन खां पोइ पासपोर्ट तव्हांजो ठहियलु हुजे उनजो होम पेज तव्हां अपलोड कंदा फिज़िकल एग्ज़ामिनेशन रिकार्ड जेको असां कल्ह डाउनलोड कयोसीं अगरि उहा तव्हां वीडियो न ॾिठी आहे त उहा वीडियो ॾिसी करे तव्हां सम्झी वेंदव त फिज़िकल एग्ज़ामिनेशन फॉर्म कीअं थींदो आहे फॉरेनर जे लाइ पेपर्स आर्टिकल अगरि PhD होल्डर जा पब्लिश्ड आहिनि त जेको PhD जे लाइ अप्लाई करे सघो था उन खां अलावा ही कुझु फाइन आर्ट्स वारनि जी रिक्वायरमेंट आहे त अगरि एग्ज़ाम्पल ऑफ आर्ट उन्हनि जो को पिक्चर वग़ैरह आहे अदर सपोर्टिंग डॉक्यूमेंट जेको तव्हां सम्झो था तव्हांजी एप्लीकेशन खे फर्दर जेको आहे मेरिट क्राइटेरिया में अॻिते खणी ईंदो त उहो बि तव्हां लॻाए सघो था चाइनीज़ लैंग्वेज प्रोफिशंसी सर्टिफिकेट अगरि तव्हां ऑलरेडी को चाइनीज़ कोर्स कयो आहे अॼुकल्ह पाकिस्तान में काफ़ी इंस्टीट्यूट्स जेको आहे चाइनीज़ जो कोर्स कराए रहिया आहिनि त उन मां अगरि तव्हांजो को कोर्स थियल आहे त उहो तव्हां अपलोड करे सघो था इंग्लिश प्रोफिशंसी सर्टिफिकेट जेको तव्हांखे यूनिवर्सिटी जे तरफ़ां मिलंदो आहे प्री एडमिशन लेटर यूनिवर्सिटी तरफ़ां इशू कयो वेंदो आहे चाइनीज़ यूनिवर्सिटी तरफ़ां स्कॉलरशिप जे लाइ ऐं नॉन क्रिमिनल रिकॉर्ड तव्हांखे पंहिंजे कंहिं बि क़रीबी पुलिस स्टेशन तां मिली वेंदो त उतां तव्हां वठी सघो था त इहे सिंपल कुझु इन्हनि जूं रिक्वायरमेंट्स आहिनि इहे फिल करे तव्हां पंहिंजो फॉर्म कंप्लीट करे सघो था उमेद था कयूं त तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी CSC जे पोर्टल ते फॉर्म कीअं फिल करिणो आहे असां पंहिंजी नेक्स्ट वीडियो में HEC जे पोर्टल ते फॉर्म कीअं फिल करिणो आहे उहो डिस्कस कंदासीं